जय झूलेलाल। मैंने मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, कोई बि पिक्चर लॻे थी उन जा गाना एॾा फेमस था थी वञनि, एॾा फेमस था थी वञनि, मन जंहिंजी को हद ई कोन्हे। पोइ दिलि थी थिए पई असां बि इहा पिक्चर ॾिसी अचूं। त धुरंधर पिक्चर लाइ हर कोई चए जाम सुठी आहे, जाम सुठी आहे। इहो फूस फूस अक्षय खन्ना जो गानो जेको इंस्टा खोलियां थी, इहो गानो त मन पियो ई आहे। हेठि स्क्रॉल कर 50 त गाना, बसि इहो फूस फूस थो अचे पियो। त मां चयो हल भला ॾिसी थी अचां पिक्चर, जाम ईअं चवनि था। हुते वयमि त सही, माण्हुनि सभिनि जी कैमरा ऑन, 4-5 ॼणा मोबाइल स्विच ऑफ थी विया। ॿुधायांव थी शो, पासे में वेठंदड़ छोकिरीअ बि वीचारी मोबाइल स्विच ऑफ थी वियो, पर स्क्रीन ते नालो लिखजी न आयो। ख़बर अथव छो? छाकाणि त नालो लिखजी आयो बिल्कुलु एंड में, जेॾी महिल माण्हू वञनि पिया घर पंहिंजे। मां त पंहिंजो पावर बैंक खणी वियमि। त मां तव्हांखे सलाह इन करे थी ॾियांव, तव्हां पंहिंजे मोबाइल जी बैटरी फुल करे वञिजो, छाकाणि त पर नालो ई एंड में ईंदव लिखजी। ऐं इहो बि हिकु जेको अक्षय खन्ना जो गानो आहे फूस फूस, हिकु हीरो वीडियो कढण जहिड़ो अथव। पास में चई छोकरी जो मुआ नाम ही नहीं लिख के आया है भाई, मेरे को तो स्नैप भेजने हैं, ये क्या कौन सी पिक्चर, वो मोबाइल ही स्विच ऑफ हो गया, इतनी देर से कैमरा ऑन पड़ी है, सबकी एंट्री में नाम आ रहे हैं इतना मस्त मस्त लिख के, पर नाम पिक्चर का लिख के नहीं आ रहा है। तो मैंने एंड में नालो लिखजी ईंदव। खोटो मां इन करे इहो वीडियो थी ठाहियां, तव्हांजी सलाह थी ॾियां त चुप करे इहे मोबाइल खे रखी छॾिजो, मूवी इंजॉय कजो, इहे कैमरा खणी करे न वेझो, नालो एंड में ईंदव, पोइ फोटो कढी छॾिजो। ठीकु आहे न? जय झूलेलाल।